अस्सलाम वालेकुम दोस्तों जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी मोबाइल आहे हिकु चाइना जी जंहिंजो नालो आहे G5। ठीकु आहे, हाणे हिनखे असांखे रीस्टोर करिणो आहे। तव्हांखे ॾिसींदासीं ही G5 मोबाइल रीस्टोर कीअं कजे, त ॾिसंदा रहो असांजे हिन वीडियो खे लास्ट ताईं। ऐं जेकॾहिं तव्हांखे मोबाइल रीस्टोर करणु न अचे त तव्हां हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ मोबाइल रीस्टोर बआसानी करे सघंदव। त हलूं त पंहिंजी मोबाइल जी सेटिंग में। ही मोबाइल जी सेटिंग आहे, तव्हां बि हिते अचिजो जेकॾहिं तव्हां रीस्टोर कयो था त। उन खां पोइ ॾिसो फ़ोन सेटिंग आहे, चाइना जी मोबाइल आहे। ठीकु आहे, मां वरी बि तव्हांखे ॿुधायां थो त हीअ मोबाइल चाइना जी आहे। हाणे हिते अचण खां पोइ तव्हांखे ऑप्शन मिले थो हेठि रीस्टोर फैक्ट्री एंड सेटिंग जेको लिखियलु आहे, तव्हां हिन ते क्लिक कंदव। ॾिसो हाणे हिते सिर्फ़ु असांखे कोड हणिणो आहे। त तव्हांखे जेकॾहिं ख़बर न हुजे, चाइना जी मोबाइलनि जो कोड जेको हूंदो आहे उहो या त हूंदो आहे 4 दफ़ा 0 या वरी 1 खां 4 ताईं। ठीकु आहे, त असां ॿिन्ही मां को हिनखे कोड लॻायूं था। हिनखे लॉक लॻी वई, हिनखे पहिरियों खोलियूं। ही लॉक खोली, हाणे हिते 1 2 3 4 ॾिसो 1 खां 4 ताईं हणिणो आहे। हाणे हिनखे ओके था कयूं असां। ठीकु आहे, कोड हिनखे लॻी वियो। ॾिसो वार्निंग रीस्टोर फैक्ट्री सेटिंग, ओके कयो हिनखे। प्लीज़ वेट, मतिलबु हे कोड हिनखे लॻो छो जो चाइना मोबाइल आहे। तव्हांखे मां ॿुधायां त चाइना जो कोड जेको आहे चाइना जी मोबाइल जो 1 खां 4 ताईं ई हूंदो आहे तक़रीबन। हिते हाणे हर शइ हिन में जेका आहे सेटिंग जेका आहे हुनजी चेंज थी वेंदी पंहिंजी। तव्हां ॾिसो ॾिसो G5 कोबरा आहे। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब कजो। असांजे चैनल ते इंफॉर्मेटिव वीडियो तव्हांखे डेली मिलंदा आहिनि। जेसि ताईं हीअ पंहिंजी लोडिंग करे वठे त मां वीडियो खे स्टॉप थो कयां, वरी तव्हांखे पोइ ॾेखारियूं था त कीअं नज़र अचे थी रीस्टोर खां पोइ। जी दोस्तो ॾिसो, हीअ हाणे वरी वराए खुले थी। हाणे रीस्टार कयो हिन जे करे ही पंहिंजे लेखे ऑफ थी वेंदी, हुन खां पोइ वरी खुलंदी। G5 मी 5 जी दोस्तो ॾिसो, ही नेटवर्क जी सेटिंग, ही नेटवर्क अची आहे हिते। थोरो फोकस करण ॾिसो ॾिसो हिन में टाइम 00 आहे। हाणे कुझु हिन जी सेटिंग थींदी। मैसेज आया आहिनि कुझु। मोबाइल रीस्टोर करणो इहो ई तरीक़ो हुयो हिन जो। बाक़ी हाणे जेको टाइम आहे उहो हितां असां सेट करे था वठूं। ॾिसो मथे डेट एंड टाइम लिखियलु आहे, हिनखे सेट कयूं। हाणे टाइम हिन में ॾिसूं घणो थियो आहे। सुबुह जा 9:24 9:24 डेट ॾिसूं। डेट आहे 4/5/2023।
2021। ठीक है, आई डेट आहे। वरी हेठि अचो, टाइम फॉर्मेट जेको आहे हिनखे असांखे 12 करिणो, न त 24 ताईं हली वेंदो, इन जे करे हिते 12 सिलेक्ट कजो। ठीक आहे, हाणे हेॾो डन जेको लिखियलु आहे हिन ते असां ईअं क्लिक करिणो आहे। वरी ओके, मथे ॾिसो हीउ टाइम अचे थो, हीउ टाइम 9:24 जेको सेट कयोसीं। त अहिड़ी तरह सां तव्हां पंहिंजे मोबाइल खे रिस्टोर करे सघो था। उमेदु आहे त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अल्लाह हाफ़िज़।